हलंदा अचो ॾिसो कोन था त केतिरो टाइम थी चुको आहे। जुमन छॾियो हिन पासे खे ॾुखियो पासो आहे। असां हिते पकड़जी पवंदा छो जो असां पकड़जी पियासीं। ही ॾुखिया माण्हू आहिनि, असांजी जान बि कान छुटंदी। अली खान तुंहिंजी यारी असां सां आहे। मुड़ुस माण्हुनि सां गॾियल आहियूं, मुड़ुस माण्हू थी पोइ हिते पेर न अॻिते पोइ हिते हटण वारी इहा ॻाल्हि न कंदो कर। इहा भाड़ियुनि वारी पचर ॻोठ छॾे ईंदो कर। तव्हां हिन पचर खे छॾियो, तव्हांखे हर वक़्तु मज़ाक जी हाणे हलण जी कयो। उहो वरी कहिड़ा आसमान तां तारा लाहींदो आहे। बोलियल आहीं अली खान, असां उहे आहियूं अली खान मां साईं रखियो आहिनि। जेके रखां तंहिंखे केरु चखे, जंहिंसां भेर रखां उनखे केरु बि बचाए न सघे। समझी विया न अली खान? वारो कयो ॿुधाई न अली खान? सौट छा थो चवे? हाणे हलण जी कर। माण्हू मुंहिंजे मथां न खिला न वरी पंहिंजे मथां खिला। हलो ठीकु आहे साईं रखिया, नथा मुड़ो जेका तव्हांजी मर्ज़ी। छा थियो मैं चया निकरी बियो छा थियो? अब मैं निकरी बियो कुछ नज़र पेरे खण में का भी कोताही न कजा। असांजे ॻोठ जी बेइज्जती आहे, असांजे रेस जी बेइज्जती आहे। जावेद भा नज़र जी नज़र खां ख़ुदा बचाए त बाक़ी मूं पहिरियों त सुञाणे छॾियो आहे। जेकर जावेद तूं चईं त मां तोखे हिते ई ॿुधाए छॾियां त पहिरियों कंहिंजो आहे। चाहे नज़र ॿुधाए छॾ ॻोठ वारनि खे इहा बेइज्जती असांजे ॻोठ जी कंहिं कई आहे। जावेद हिकिड़ो पहिरियों त अली खान जो आहे, बाक़ी त मां हरू भरू पहिरियों छो था सघां। चाचा नज़र अली खान असांजी चोरी में चोर नथी थी सघे, इहा मुंहिंजी दिलि नथी। छा जावेद मां कूड़ो आहियां? चाचा नज़र मां तोखे कूड़ो कोन थो कयां, जे पहिरियों हले थो त खयों हलो। जावेद बकरी जो त पहिरियों कोन्हे, मैं जो पहिरियों आहे। किथे न किथे हली थमियूं था। अदा पोइ तव्हां छा था चओ? असां हेॾा हलूं या हेॾा हलूं? ठीकु आहे छा थियो आहे? हेॾी आवाम गॾु थी आहे। छा थियो आहे? पंहिंजे ॻोठ जी इज़त नीलाम थी, ॿियो छा में ॻाल्हायां थो। ठीकु आहे जावेद भाउ, ठीकु आहे। तव्हां निकिरो, मां वॾे बाबे खे ॿुधाए हमरा वठी अचां थो। नज़र जी नज़र तेज़ आहे, चोॾहीं जी राति आहे ऐं जेको तो तव्हां बथी ॿारण जी का बि ज़रूरत नाहे। ऐं मां पहिरियों तोड़ हली कंदुमि, तोड़। छो त मूंखे पहिरियों ॾिसण में अचे थो ऐं नज़र जी नज़र तेज़ आहे। पोइ अचो त हलूं हाणे। हा कमदार असां हलूं था, तूं वॾे बाबे खे ॿुधाए हर मां वठी अच। नज़र पहिरें खण में का बि कोताही न कजां। सोट पोयां बतियूं थी लॻनि, लॻे थो त भाॻिया जागी पिया आहिनि। तूं हुननि खे मोह ॾे, असां मैं काए हलूं था। वारो कर। मां तव्हांखे चयो न असां हिते लिकी कोन सघंदासीं। हाणे वञी ॿियो न मां। अली खान तूं इन ॻाल्हि खे छॾ। मां ॼाणा त भाॼा ॼणनि, तव्हां में मां हथ न कढिजो। सोट तव्हां निकिरण जी कयो, पोयां मां ॼाणा हू ॼणनि। मां तव्हांजे पोइ अचां थो। हलो
अदा बचाता है ने अदा अदा लगे तो हमरा निकरी गयो अली खान तोखे मां चयो हो न साईं रखियो वॾो कमीणो शख़्स आहे हुनजे मुंहं में धूड़ विझी ईंदो हा जुमन हू त पंहिंजो आहे पर मां त वाक़फ़ आहियां त रग रग मां वॾो कमीणो आहे हू त मुंहिंजो दोस्त आहे पर आहे वॾो कमीणो जुमन अच हलूं हाणे ॾींहुं थियण वारो आहे पाणे अची वेंदो साईं रखियो हाणे ॾींहुं बि थियण वारो आहे पोइ हाणे हल हल त हलूं बशकल कादन तव्हांखे अहिड़ो कमु करिणो आहे जो नांग बि मरे घट बि बचे ऐं असांजे मथां कंहिंजो बि शक न थिए तव्हां घबरायो ई न ईअं सम्झो त साईं रखो वियो असां हाणे ई निकिरूं था छो जे करे मुंहिंजो नालो आहे बख़्शल मां कंहिंखे बख़्श कंदो ई कोन ईअं सम्झो साईं रखो वियो ख़तमु थी वियो छो जो मुंहिंजो नालो आहे कादन ऐं कादन वटि कुदरत जो कमाल आहे कमाल कादन मां सम्झां थो तव्हां वटि कुदरत जो कमाल आहे पर अॻियां साईं रखियो वॾो पघड़ इंसान आहे ईअं न त पोइ पघड़ वारो वार करे वठे साईं रखियो सां चालाकी करे वठिजो छो जो साईं रखियो वॾो पघड़ अहिड़ी त मौत विझोसि जो मुंहिंजो सॼो ख़ानदान यादि रखे ऐं कादन साईं रखे जे मलाकनि खे ख़बर न पए अहिड़ी त मौत जी निंड ॾिजोसि त साईं रखे खे ख़बर पइजी वञे तव्हां इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी रहो छो जे मुंहिंजो नालो आहे बख़्शल ऐं मां कंहिंखे बख़्श कंदो ई कोन को हाणे ॾियो असांखे इजाज़त मोकिलाणी न आहे अदा डॉक्टर ईंदो या न मुंहिंजो साथ थो वञे अदा भाउ नूर मोहम्मद खे मोकिलियो आहे जो डॉक्टर आयो अदा परेशान न थियो अची वेंदो डॉक्टर अदा कमदार हलियो आहे बाबा जे पीउ जो घर ताईं हलियो आहे वालेकुम अदा शुक्र आहे कमदार जावेद दे त हवाले तबियत कीअं कमदार तबियत सही आहे तव्हां ॿुधायो तव्हांजो कीअं अचणु थियो अदा भाउ नूर मोहम्मद वियो आहे डॉक्टर खे वठण इजो आयो डॉक्टर तव्हां दिलजा कयो अची वेंदो डॉक्टर अदा डॉक्टर खे वठी आयो आहियां इंशाअल्लाह तव्हांजी तबियत सही थी वेंदी अदा मां चा निभागा चंड्रा केॾां विया हो मां चा अदा तबियत सही आहे मां डॉक्टर खे वठी आयो आहियां तूं रुकी टंग सिधी कर तुंहिंजी टंग डॉक्टर ॾिसे निभागा एतिरी देर कबी आहे डॉक्टर वठण में या हा त डॉक्टर खे वठण वियो हुअसि डॉक्टरनि जूं पंहिंजियूं आहिनि फरमाइशियूं मरीज़ भली मरे त मरे तुंहिंजो बात छो पटिजी वियो तूं पंहिंजो कमु कर कमदार जे तव्हां पंहिंजा फ़ैसिला कंदो त असां मरीज़ खे किथां ॾिसी सघंदासीं डॉक्टर छॾ कमदार खे अॼु तूं मरीज़ खे ॾिस टंग खे ॾिस चङी तरह हाणे खिलण खे छॾियो पोइते जो ॿुधायो थी छा थियो अली खान
मूं हर माह खे मोकिलियो ख़बर खणी थो। छोटा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ नथी अचे तो ॿिनि फायरनि ते वापसि कीअं हलिया विया? पक का त ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि त कोई ते हटण वारा हू बि न। अली खान मुंहिंजी ताशत उन्हनि खे मोटायो। हाणे मूंखे छॾियो, मां हलां, पोइ ते ॾिसां छा थियो छा न थियो। अदा अली खान तूं मानी खाई पोइ ऐं मानी खणी अचां थो। अली खान तूं पोयां जा हाल अहवाल वठी अच, पोइ चाढ़ियूं था मेख टिक टिक ते। मां चवां थो त मानी खे छॾियो, देरि थींदी, मां सवेर ई कार संभार लही अचां। बस अली खान बस, मानी खाई पोइ गजा था हलूं, तोखे अॻिते छॾे थो अचां। ठीकु आहे साईं रखिया, जेका तव्हांजी मर्ज़ी। तव्हां वेही कचहरी कयो सोट, ऐं मानी खणी अचां थो। डॉक्टर ॾे हाल अहवाल घणनि ॾींहंनि में तयारु थी वेंदो असांजो अधो? पटी त मां करे छॾी आहे, पर गोली ॾुखी जॻह ते लॻल हुई। हमर आहे तव्हांजो हलण खां कम जो न आहे। डॉक्टर ठीकु आहे, जे हिननि जे कम जो न आहे त तूं पाण सां वठी वञेसि। शटअप। इहा असांखे शटअप जी कहिड़ी ख़बर, तूं पियो जो असांखे गारियूं ॾी। अड़े असां तोसां मज़ाक कई आहे, मज़ाक। डॉक्टर जी महिरबानी। भाई दवा मां तव्हांखे ॾेई थो वञा, हाणे हे दवा तव्हां खाइजो। सही हाणे असां हलूं था बाबा। डॉक्टर जी महिरबानी, तूं नूर मोहम्मद खे डॉक्टर खे छॾे आ। तव्हां वेही कचहरी कयो, मुंहिंजो नज़र में कमु आहे। कमदार ॾे हाल अहवाल कीअं अचण थियो, तकड़ में हलियो थो वञी। तोखां तबियत जो पुछण आयो हुअसि, हाणे मूंखे कमु आहे, ॿीहर कचहरी कंदासीं। ठीकु आहे न, हाणे मां हलाए थो। दादा न साईं रखियो असांखे लभे ई कोन थो, ॻोल्हे 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 थकिजी पिया आहियूंसि। हा दा, सुबुह खां वठी कुते वांगुरु में पोयां लॻायूं पर लभे ई नथो। लभंदो दादा न लभंदो, छो जे करे रेस असांखे हेॾो सारो माल जो ॾिनो आहे। जे अगरि हू असांखे न लधो त रेस असांखे माराए छॾींदो ऐं माल असांखे हज़म ई न थींदो। इंशाअल्लाह मिली वेंदो, पहिरियां हुनखे चिड़ाईंदासीं, पोइ हुनखे मारींदासीं। इंशाअल्लाह दा इंशाअल्लाह, जीअं तो चयो आहे न ईअं ई थींदो, ईअं ई थींदो। ऐं चिचड़ाईंदासीं ऐं मारींदासीं। दादा न इनखे ईअं ॻोल्हींदासीं, ईअं ॻोल्हींदासीं जीअं कुतो ॻोल्हींदो आहे न ढूंढ खे, ईअं ॻोल्हे हथ कंदासीं। ओए दा, हिते वक़्तु छाजला था ज़ाया कयूं, हल त हितां हलूं। भॼे जो असांजे लाइ छा कंदो? हाणे कुझु असांखे ई करिणो पवंदो। अदा इहो तोखे मां त चवां थो, असांजे लाइ कुझु न कंदो, वधीक तव्हां छा चओ, तव्हांजी मर्ज़ी। अदा ॿाहिरि माण्हू असांखे थुकूं पिया हणनि, असांजी इज़त किरी पई आहे, पर हाणे वधीक इज़त असांजी मिटी में नथा मिलणु चाहियूं। बसि हाणे बसि, सभु मुतबर थी विया हो, मूंखे कुझु सोचणु ॾियो, असांखे छा करणु घुरिजे। अदा असांखे ॿाहिरि माण्हू थुकूं पिया हणनि, असांजी इज़त किरी त पई आहे, पर हाणे वधीक मिटी में न मिले। ठीकु आहे, तव्हां मुंहिंजे सोचण खे छॾे ॾियो, रेस ॾे तव्हां वेंदव या मां वञा? अदा तोखे हुन सां मिलणो पवंदो, वञी मिली अची ॾिस तोखे हू छा थो चए। असां मां को रेस सां मिलणु वञे थो, या तव्हां वञो या मां वञा? अदा पोइ भला ॿई गॾिया हलूं। ठीकु आहे, पोइ मां ई वञा थो। अदा तव्हां गाॾी हलाइण जहिड़ा बि न आहियो, पोइ अकेला कीअं वेंदो तव्हां? अदा अञा जान मुंहिंजी में वसियत आहे, तव्हांजे हलण जी का बि दरकार न आहे, ऐं पाण वेंदोसांसि। अदा पोइ निकिरण जी कयो, सिज बि लहण वारो आहे, सिज लहण खां अॻे वापसि मोटी अचो।
कमदार किथां पियो अची काॾे रहे काॾे वरी काॾे तोखे वतांदो ॻोल्हींदो मूंखे ख़ैर में कमदार हाओ बाबे साईं ख़ैर सां मोकिलियो आहे हली थो या न बसि कमदार बाबे साईं जो ञापो मिले ऐं मां न हलां हल त हलूं गॾिया कमदार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा तूं मूंसां सची कंदे कोन पर हल वॾे बाबे खां था पुछूं कहिड़ो मुंहिंजो ढोर निकिरी वियो आहे मां तोखे वठी थो हलां कमदार बाबे साईं जो ञापो मिले ऐं मां न हलां हल त हलूं हा अच त हलां अदा हाणे मां हलण जहिड़ो थी वियो आहियां नज़र जी नज़र खे कमज़ोर करणो आहे दा इन ही ॻाल्हि जो इंतज़ारु आहे मूंखे अंदर में बाहि पई थी भरे अदा अॼु असांजे इंतज़ार जूं घणियूं वॾे हदे ख़तमु करे छॾियूं हाणे जीअं अदा वॾा चवंदो उहो ई कंदासीं असां अदा तव्हां मुंहिंजा बाज़ू हो तव्हां जे करे ख़ुदा मूंखे ज़िंदगी ॾिनी आहे भाइरनि जे करे जे भाइर न हुजो आहे त मूं में कोई आसरो न हो इन ॻाल्हि खे सोचींदासूं हाणे तव्हां छा था चओ तव्हां मुंहिंजा बाज़ू हो अदा हाणे तूं छा थो करे सघीं अदा इज्जत खां वधीक ही जान कान्हे का तूं हुकुम कर बाहि में चवंदे बाहि में घिड़ी पवंदासीं अदा जीअं हिन अदा चयो आहे ईअं ई थींदो पोइ देरि छा जी आहे हलो त हलूं नज़र जेकर तूं कूड़ न हणी त मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां भला असांजे ॻोठ जी बेइज़ती कंहिं कई आहे इहो कहिड़ो वॾो मोतबर आहे जंहिं असांजे ॻोठ वारनि जा बवाद कढिया ऐं ॻोठ में दाख़िल थी करे ॻोठ वारनि जी चोरी करे वियो इहो मूंखे नालो ॿुधायो बाबा साईं जेको तव्हांजे ॻोठ में दाख़िल थियो आहे उहो अली ख़ान आहे नज़र इहो तूं छा थो चए तो वारो पुटु अली ख़ान जो नाफ़रमान पुटु हुआ छा बाबा साईं उहो मुंहिंजो पुटु न आहे ऐं उहो मरी चुको आहे ऐं मां उनखे पंहिंजो पुटु न सम्झां जेको मुंहिंजे दर जो बेफ़रमान थी वञे उनखे मां घर जो भाती ई न सम्झां ऐं उहो मुंहिंजो पुटु नथो थी सघे ठीकु आहे जेकर तूं इजाज़त ॾी त मां पोइ इहा कारवाई शुरू करायां ऐं तुंहिंजे पुट खां पुछां त ॻोठ वारनि जा लोड़ा कीअं लॻाइबा आहिनि वैसे तव्हां भली पुछा करायो पर इहा मूंखे ख़बर आहे कि हुन सां ॿिया केरु गॾु हूंदा बाबा साईं जुमन ऐं साईं रखियो इहे हूंदसि पर अली ख़ान मौत क़बूलींदो ऐं पुलिस खे कोन ॿुधाईंदो बाबा साईं नज़र चवे सच थो ऐं हुनारो पुटु कतई कोन मञींदो बसि कादन मूं चयो त अली ख़ान मुंहिंजो पुटु न आहे बसि कादन बसि तव्हां हाणे माठ कयो ठीकु आहे दादा नज़र सूबेदार साबू ॾे फ़ोन करायां ऐं इन अली ख़ान जी खल पुठी तां लारायां ऐं अली ख़ान खां सभु सचो करायां त अली ख़ान सां गॾु ॿियो केरु आहे जे मुंहिंजे ॻोठ जी इज़त नीलाम कई आहे ऐं इन अली ख़ान खां मां पुछां ठीकु आहे रहियसि तूं कोशिशि करे ॾिस बसि चचा नज़र बसि तव्हां हाणे माठ कयो मां फ़ोन कढी सूबेदार खे कॉल कयां थो ऐं सभु सचो करायां थो ठीकु आहे बाबा साईं हाणे असां हलूं था तोखे हाणे इजाज़त आहे बाबा साईं हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे छा पीउ पुट खे माराए सघे थो छो भला नथरू पथर दिलि बणी चुको आहे अदा हा वरी छा जेको कुझु वॾे में चयो हाणे तव्हांखे उहो ई करिणो पवंदो जेको वॾेरे चयो आहे हा छा चयो आहे वॾेरे तव्हांखे बि त ॿुधाए न हा दा असांखे बि ख़बर पवे न असांखे बि ॿुधाए ॿुधो छा वरी छा करिणो आहे पोइ ठीकु आहे अदा अली ख़ान ॼाओ ई कोन हो अहिड़ो त कमु न कयूंसि सिर्फ़ु रुगो सिज लहे राति जो इंतज़ारु आहे तव्हांखे मां ख़ुशख़बरी उहा ॿुधाईंदुसि
तव्हां राज़ी थी वेंदो? हा दा अहिड़ो कमु थींदो जो वञी छा ख़ैर। बस वो बचे नांग बि मरे। ईअं ई थींदो दा, ईअं ई थींदो। नांग बि मरंदो, लठ बि बचंदी। ठीकु आहे दा, तूं इंतज़ार कर। मुंहिंजूं अखियूं रत थियूं चढ़नि, रत। दा अचो हाणे हलूं घर सिज लहे पोइ ने ॻाल्हि खे ॾिसूं। ठीकु आहे दा, जेको तव्हांजो हुकुम। किथे आहे तुंहिंजो सोट जुमन? साहब सोट न आहे हिते, बाक़ी तव्हां वेहो। हिते वेहण न आया आहियूं, तुंहिंजे सोट खे गिरफ़्तार करण आया आहियूं। साहब जेकर उनजी तव्हांखे ज़रूरत आहे, छा मां उनखे किथां ॻोल्हियां? छा मुंहिंजे खिसे में पियो आहे, छा तव्हांखे कढे ॾियां? वठी वञोसि। जे उहो न आहे त तूं अॻियां थी हल हाणे। न साहब न, मां न हलंदुसि। तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां वञी सघो था। हलंदा त तुंहिंजा वॾा बि, तूं कीअं न हलंदे? हल अॻियां। ठीकु आहे, तव्हां भली वञो जीअं तव्हांखे मूं चयो आहे न, ईअं ई कमु कजो। ठीकु आहे दा, तूं दधियाना सिरंदी ॾेई वञी आराम कर। हा हा दा, अहिड़ो ई कमु करे अचिजे, सुभाणे नज़रूं नज़र खाई न ॾिसे। इंशाअल्लाह ईअं ई थींदो दा, जीअं तव्हां चयो आहे। छॾण छॾ दा, दुआ में यादि अचंदा रहूं। तव्हां वञो, ॾाढे पेर तारे ख़ैर ख़बर पए त जावेद जे घर में कीअं लाभो आहे। ठीकु आहे दा। नज़रूं खे हाणे ख़बर पवंदी जॾहिं पुट जो लाश घर ईंदुसि, रोज़ ॾाढो मचंदुसि।
खैर साची हो हा दा अहिड़ो त कमु करे आया आहियूं जो वञी थिया ख़ैर तेरो बुझायो ठीक आ हाणे खिलण खे छॾियो हली तव्हां सुम्हो हा दा मां चक्कर हा साईं बस हाणे हली सुम्हो अदा चो सुनो साईं रखिया अॼु मां तोखे आज़ादु थो कयां साहिब मूं ॿुधो आहे त जेलनि में वॾियूं वॾियूं आफ़तूं ऐं वॾा वॾा राकास ईंदा आहिनि न उहे आफ़तूं ॾेखारी न वरी राकास ॾेखारी मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे त तूं मूं मां जल्दी हथ छाजे करे पियो वेठो दिलि त चवे थी तुंहिंजी खल लाहे छॾियां न साहिब न मूंखे बाह में विझ मूंखे साड़ को खाक कर फूको ॾेई उॾारे छॾ मुंहिंजे रूह खे को सकून अचे उहो तुंहिंजो शौक़ु पूरो थी वेंदो ज़िंदगी में टे शयूं वापसि न आहिनि थियूं ॻाल्हायल लफ़्ज़ गुज़िरियल वक़्तु टुटल भरवसो कॾहिं बि सभु वापसि न आहे ईंदो तोखे इहे टोड़े छॾींदुसि जीअं धाॻो सुईअ मां निकिरी वेंदो आहे इहे तुंहिंजो साहु निकिरी वेंदो साहिबु अकेलो ज़रूरु आहियां ॾुख न आहे जिते इज़त न आहे उते मां बि न आहियां साहिबु मुंहिंजो वक़्तु ज़ाया न कर जेको तोखे करिणो आहे उहो वञी कर पर मुंहिंजो वक़्तु ज़ाया न कर साहिबु मूंखे इहे थाणनि जूं शीखूं ऐं थाणे जा इहे दरवाज़ा मूंखे कुझु बि कोन कंदा मां सिंध जो दलेर उहो हिकु बच्चो आहियां इहा मूंखे परवाह न आहे तव्हां जहिड़े सूबेदारनि खे का बि न आया विझंदो बसि घणो ॻाल्हाए वए तूं मर्द साईं रखिया मर्द उहो त साहिबु तोखे चवां थो तूं मूंखे बाह में विझी साड़े छॾ साहिबु हिकिड़ी ॻाल्हि आहे तूं छो न मूंखे बुरो चवीं जेको ख़ुदा चाहींदो उहो ई थींदो ख़ुदा मां पाण आहियां जंहिंखे दिलि चाहींदी उनखे सज़ा ॾींदुसि ख़ुदा जा बंदा ख़ुदा न थी मता तोखे चीरे फाड़े न विझां सूबेदार मता ऐं सिंध जा नौजवान सुजाग थी पवनि तव्हां जहिड़नि साहबनि जूं निंडियूं हराम करे छॾींदा मां आहियां सूबेदार साबुर साबू कंदो आहियां माण्हुनि खे काबू टके पैसे ते चाचा ॾे ख़बर अॼु कारे निकिरी पई वरी कंहिंजूं तो क़बरूं खोटण वञी वॾा के बेस्त आहियो तव्हांखे ॻाल्हाइण जी तमीज़ ई कान्हे का न वॾे जी न के नंढे जी तमीज़ ई का कान्हे चाचा असांखे त तमीज़ आहे पर तो सॼे मुल्क खे विड़ाए छॾियो मूं कंहिंखे बंदूकूं हयूं आहिनि तूं वात थो हणी खामखा अजाई कहिड़ो मूं मुल्क विड़हायो आहे पंहिंजे पुट जो त सिर खयई पर जावेद जे भाउ जो बि सिर खणाए छॾी छा उन्हनि खे मूं मारायो आहे हुननि खे पंहिंजे नसीबनि ऐं करतूतनि मारायो आहे तो पुट अली खान जो त सिर खयो हाणे वरी कंहिंजो सिर खणंदे जंहिं मुंहिंजे पुट अली खान खे मारियो आहे हाणे उन्हनि जा सिर मां खणंदुमि तव्हां लाशनि जा ढेर ॾिसंदव ढेर पुट जो कातिल बि तूं आहीं न पुट खे बि तो ई मारियो आहे न मुंहिंजो पुटु आहे मूं ई मारियो आहे न तुंहिंजो छा वञे तूं हाणे निकिरण जी कर निकिरण जी ओढ़ा तुंहिंजो दिमाग़ किथे आहे तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु हाणे थींदो अञा थींदो तव्हां ईअं न मरंदव जेतर तव्हांखे बाठा न लॻंदा जेतर तव्हांखे बाठा न लॻंदा तव्हां न मरंदव तव्हां ईअं न मरंदव जेतर तव्हांखे बाठा न लॻंदा जेतर तव्हांखे बाठा न लॻंदा तव्हां न मरंदव न मरंदव ओढ़ा का बीमारी का निकिरंदई बणा अहिड़ा धक असां ग़रीबनि खे खाइण
वन साईं रखिया वन तोखे मूं ज़िंदगी न ख़ैरात में ॾिनी आहे न वरी ॾींदुसि मां बि सूबेदार शाबन आहियां उर्फ़ साबू कंदो आहे माण्हुनि खे क़ाबू वन साईं रखिया वन भॼ अॼु जे तूं मुंहिंजी गोली खां बची वे त न हुजांइ ठीकु आहे साहिबु जेकॾहिं मां अब तुंहिंजी गोली खां तूं भॼी वियो हाँ यार मुंहिंजी गोली खां त बची वियो हाय हाणे मां वॾेरनि खे मुंहुं ॾींदुसि SP खे मुंहुं ॾींदुसि हाणे ही ज़ुल्म थी वियो अरे भॼो पकड़ियोसि साहब हू त सॼी पोच खां परे निकिरी वियो असां हुनजे भाॼी पोयां छा कंदासीं बसि रे बसि हाणे बात कयो हथो धारो बशकल तू वन जुमन के वठी आ अंदर बैठो थई त गालियूं शुरू कयूं ठीकु आहे वॾा मां वञा थो वठी थो अचां जुमन खे चाचा नज़रो हाणे तव्हां ॿुधायो त ॻाल्हियूं कंहिंखां शुरू कजनि कंहिंखां वरी कंहिंखां ॻाल्हियूं शुरू कयूं वञनि हाकम ख़ान मुंहिंजो त आख़िर पुटु मरी वियो आहे मूं सां इंसाफ़ कयो वञे इहे ई जावेद या जुमन वारा मूंखे उहो ई क़ातुल निर्वार कयो वञे जंहिं मुंहिंजे पुट खे नाहक क़तलु कयो आहे असांजो दोस्त हो अली खान असां अली खान जा क़ातिल अव्हांजे आॾो जल्द पेश कंदासीं जुमन तव्हांखे हिते केरु वेहण बि न पियो ॾिए ऐं मां तव्हांखे पंहिंजे ॻोठ में विहारियो ऐं हाणे तव्हां वटि जेका हक़ीक़त आहे इहा हक़ीक़त मूंसां कयो ऐं मुंहिंजी इज़त कयो असां मञूं था त जावेद वारनि जी मेह में असां शरीक आहियूं बाक़ी हिन क़त्ल में असांजो को बि हथु कोन्हे पर अली खान खे जावेद वारनि ई मारियो आहे पर इहा ख़बर नाहे त हुन सां कहिड़ी दुश्मनी हुई बस बस हाणे जुमन मैं तुझे साठ पिछली में कायरे खून जोनजा बच असांजे मथां आणी में जुमन खून तव्हांजी उताक ते ई थियो आहे सारी ॻाल्हि आहे त खून तव्हां ई कयो हूंदो जेकर तव्हां वटि को महिमान रहियल हुजे उनखे मारियो वञे त उनजा क़ातिल तव्हां थी सघो था छा इहे ख़ाली पिली मूं ते इल्ज़ाम न ॾे अली खान असांजो भाइरनि जहिड़ो दोस्त हो इहे मूं ते तूं इल्ज़ाम ॾेई इल्ज़ाम तराशी न कर वैसे जुमन वारनि परियां बस असां नाजायज़ कंदा था अचनि कॾहिं मेंह चोरी था कनि कॾहिं बकरियूं चोरी था कनि लोढ़ा लताड़ींदा था अचनि महिमान हिननि जी उताक ते ई रहियल हुयो त महिमान खे ज़ाहिर आहे हिननि ई मारियो हूंदो ऐं इल्ज़ाम वरी असांजे मथां पिया ॾियनि मां तव्हां ते इल्ज़ाम नथो ॾियां इन खून में मुंहिंजो सोट ॿधल आहे रहित हाकम ख़ान मां फज़ूल ॻाल्हियूं ॿुधणु कोन आयो आहियां मुंहिंजे पुट जो क़ातिल मूंखे ज़ाहिर करे ॾिनो वञे जुमन अली खान तव्हांजी उताक ते क़त्ल थियो आहे जेकर अली खान खे तव्हां न क़त्ल कयो आहे त भला ॿियो केरु क़त्ल कंदो जेकॾहिं तव्हां अली खान जो क़त्ल कयो आहे त मूंसां ॻाल्हि सिधी कयो ऐं खून तव्हांजी गिची में पवंदो बाबा साईं असां साखण जे लाइ तयारु आहियूं असां हुनजो खून नाहे कयो असां घर में निंड सुतल हुआसीं अचानक ख़बर पई असांजूं निंडूं तबाह थियूं असां बेखौफ़ थी वियासीं उन जे करे असां जेसीं पहुतासीं त अली खान पूरो लॻो पियो हो हा मां मेह में शरीक आहियां मेह जो आऊं पलान ॾियण जे लाइ तयारु आहियां पर असांखे खून ज़ाहिर कयो त कंहिं कयो आहे उनजो पलान ॾियो असां मेह भरण जे लाइ तयारु आहियूं अली खान असांजो दोस्त न जिगरी भाउ हो वधिरा उनजो खून आऊं ज़ाया करणु न ॾींदुसि कॾहिं बि न बस हाणे जुमन बस खून खे छॾ मैं जो असांखे हिसाब किताब केरु ॾींदो जुमन मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मां तोखे सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो सुठो हिन में अथई त खून ज़ाहिर कर न त पोइ वरी सम्झी थो जावेद मुंहिंजो कंहिं में बि
शक न आहे इहा जल्द ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजे पुट अली खान जो कातिल केरु आहे। बाबा साईं, ॿियो हिते मुंहिंजो केरु हूंदो? इहो मुंहिंजो हिकिड़ो सोट इहो, ॿियो हिते मुंहिंजो केरु न आहे जेको असां गॾिजी कातिल खे ज़ाहिर कंदासीं। जुमन, तुंहिंजो सोट खून में बुॾल आहे ऐं उहो हाणे जल्दी आज़ाद कीअं थींदो? तूं पहिरियां खून ज़ाहिर कर ऐं पोइ मां तोखे तुंहिंजो सोट जेल मां छॾाए ॾींदुसि। रेस असां सां इहा नाइंसाफ़ी आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। रेस इहा तव्हां में उमेद न हुई। जुमन, तुंहिंजो सोट जल्दी न छुटंदो। हाणे तूं हितां हलण जी कर। पहिरियां मूंखे खून ज़ाहिर करे ॾे, पोइ तुंहिंजे सोट जो बंदोबस्तु कंदासीं। रेस इहा तव्हां में उमेद न हुई। बस जुमन बस, हाणे घणो वात न हण ऐं हितां निकिरण जी कर। रेस, पहिरियां मूंखे मुंहिंजो सोट आज़ादु कराए ॾियो, जीअं असां पंहिंजे दुश्मन खे ॻोल्हे सघूं। मुंहिंजो सोट मुंहिंजी जान आहे, मुंहिंजी जान आहे। मां मञा थो असांखां ग़लती थी वई आहे। तव्हांजा असांजे मथां एहसान आहिनि, तव्हांजा ख़ादम आहियूं असां बाबा साईं। जुमा, मां तोखे सिर्फ़ु 2 ॾींहं ॾिना आहिनि ऐं तोखे 3 ॾींहं न थिए, ऐं जेकॾहिं 3 ॾींहं थियो त उहो तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो, सम्झी ने? हाणे हितां निकिरण जी कर। जावेद, जंहिं ॾींहुं तुंहिंजी मेंह निकिती मूं तोखे चयो हो त पहिरियों मुंहिंजे पुट अली खान जो आहे। हाणे वरी तोखे पंहिंजी मेंह जी लॻी आहे। जावेद, कातिल पाण ई ज़ाहिर थी वेंदो। रहित हाकिम खान, हाणे मां हलां थो। ठीकु आहे चाचा नज़र, हली हली। जावेद, तव्हां हाणे जुमन जो बंदोबस्तु कयो। साईं रखियो हींअर घणी मरी वियो हूंदो। न रहंदी लठ, न रहंदी बैंसरी। खेल ख़तमु। बाबा साईं, नज़र जो शक न, पर पूरी पक थियसि असां मथां। इन ई खून असांजो कयो आहे। जावेद, तव्हां शक या पक खे छॾियो। मां तोखे जेको चयो आहे तूं वञी उहो कर। अदा वॾा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई। रेस चुप छो थी वियो? तो त कोन ॾिठो नज़रू असांजे मथां कीअं शक जी वियो। अदा, जेकॾहिं हुनखे शक थियो आहे त पोइ हुनजे बारे में छा सोचो थी? जंहिंजो पुट मारिजी वञे उहो छा सोचींदो? ॼण त जंहिंजे मथां रेल वही वञे। अदा, जेको असांजे घर में घिड़ियो आहे उनखे कीअं बचकियूं असां बचकड़ कॾहिं सिखिया बि न आहियूं। ठीकु आहे अदा, जेकॾहिं हुननि खे असां मारियो आहे त पोइ छा जुमन वारनि खे कीअं बचकंदासीं ऐं उन्हनि खे बि फिनिश कयूं? अदा, ॾिठई कोन ज़ोरी जुमन भॻ बि वञे क़ुर ॾे। पोइ त दा हुनजो क़ुर सचो दा। अदा, जे हू सचो तव्हां पंहिंजे मथां खून मढ़ियो आहे छा? पोइ पुलिस तव्हांखे केॾांहुं छॾे आहे? पुलिस खां अॻु में तव्हांखे इहो नज़रूं सिधियूं गोलियूं हणे आहे। अञा त नज़रू खे का ख़बर कान्हे पई त असां हुनजे पुट जा कातिल आहियूं। हाणे नज़रू खे पक थी वई आहे असां मथां। खून हिननि कयो आहे मुंहिंजो। शक न, पर पक थी वई अथसि। जेकॾहिं पक थी वई अथसि, जे अदा तुंहिंजी इजाज़त हुजे त घोटे छॾियूंसि। घोटे छा? मां चवां थो त बुढ़ी मरोड़े छॾियूंसि। अदा, तव्हां ॿारणी न कयो। नज़रू सां जुमो साईं रखियो गॾु आहे। हा दा, साईं रखियो ऐं जुमो गॾु अथसि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। असां सां बि रेस हाकिम गॾु आहे। जेकर असां सां रेस हाकिम खान गॾु आहे त पोइ छो न कयूं न कमु तमामु। अदा, तव्हां तकड़ न कयो। ॾिसो नज़रू जो शक असां मथां केतिरो आहे।
ठीकु आहे दादा ॾिसूं था उन्हनि जो किथे थो कमु थो अचे तव्हां माठ कयो नज़रू खे मथां थेड़ अची वञे। सोट दे हाल अहवाल तुंहिंजी पुलिस जान कीअं छॾी? सौट इहे वॾेरे जूं भलायूं आहिनि। मूंखे पुलिस मुक़ाबले में मारण पियो चाहे ऐं पुलिस ॿार गॾु मूंखे मारण ऐं उन्हनि खां भॼी निकिरी आयुसि। मिड़े ख़ुदा राज़ी हो न त इहा पुलिस अॼु मुंहिंजो लाश तव्हां वटि मोकिलियो। सोट इहो तूं छा थो चईं? वॾेरो एॾो किरी सघे थो? छा मूंखे इहा ख़बर न हुई? अॼु फ़ैसिले में वियोसि। फ़ैसिले खां पोइ छा सौट फ़ैसिलो बि थी वियो? पोइ फ़ैसिले में छा थियो? फ़ैसिले में वॾेरो ई असां न ठहियासीं। हाणे सबू जो असांखे निकिरणो आहे। अली खान जे खून जा कातिल ज़ाहिर करणा आहिनि ऐं हाणे चुप नाहे वेहणो, हाणे निकिरणो आहे। माना इहा ॻाल्हि आहे। को बहानो न कजाऊं थकियल आहियां पुलिस जो या को हींअर थक बनण जो को बि असां ते हक़ न आहे। हींअर असांखे कातिल ॻोल्हणा आहिनि। हींअर बहानो न हलंदो। जिगरी दोस्त वियल आहे। ख़बर पए जिगरी दोस्त खे त पोयां बि कंधार दोस्त आहिनि। पोइ ठीकु आहे, को मसइलो ई न। निंड कोन थो कयां, सबू जो सिज उभरण जो इंतज़ारु कयां थो। जे सिज उभरंदो पोइ निकिरूं था। जेको अॻियां आयो हुन खां ॿोल रहियूं था त कंहिं असांजे दोस्त खे मारियो। पर मूंखे पूरी पक आहे जावेद वारनि मारियो आहे असांजे दोस्त खे। ॿियो असांजे दोस्त खे केरु मारे छॾे थो? ठीकु आहे सोट, तोखे इजाज़त आहे। तूं वरी आराम कर, सुबुह जो तयारु रहिजां। ठीकु आहे सौट, ठीकु आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि आहे, मां थकल न आहियां। तूं बि आराम कर, मां बि आराम कयां थो। बाक़ी सुबुह जो पोइ ॾिसूं था। पोइ दुश्मननि जे पोयां हथ धोई था पऊं। ॿियो त ॿुधाए सौट, चाचा नज़र छा पियो चवे? सोट चाचा नज़र खे फ़िलहाल तूं छॾ। चाचा नज़र कुझु बि कोन थो मञे। हू असांखे कातिल कयो वेठो आहे। तूं फ़िलहाल आराम कर, सुबुह जो हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। चाचा नज़र का ॻाल्हि कोन थो बासे। ठीकु आहे सौट, जेका तव्हांजी मर्ज़ी। हलो वॾा थोरो शहर चिंता आहे। थोरो शहर मां थी अचां। हा वॾी शहर कंदे ॾिसी थो त माहौल सफ़ा ॿरियो पियो आहे। जे वींदे त खंभिजी वेंदे। वॾा मूंखे दिलि सां अजर ॾे त मां शहर वञां ऐं मूंखे शहर थोरी चिंता आहे। अञा को अहिड़ो मालाल जहिड़ो ई न आहे जेको मुंहिंजे मथां हथु खणे। बसि बसि छॾियो शहर खे। फ़िलहाल का बि शहर वञण जी ज़रूरत न आहे। अदा तव्हां नाराज़ न थियो। अदा सां मां गॾु थो वञां। ठीकु आहे, जे नथा मुड़ो ॿई गॾिया वञो। ठीकु आहे अदा, असां गॾिया वञूं था। महिरबानी अदा, दुआ में यादि। भली भली, पर मोटण जी कजो। हा अदा, तव्हां घबरायो न, वञी था मोटो। अरे गाड़ी तां तोखे ॾिसी कोन थो मूंखे चिंता आहे। मूंखे वञिणो आहे लाज़मी। मूंखे का चिंता हूंदी तूं न वेह हिते। पर अधे वॾे जो चयो त मां तोसां गॾु हलां, न त मां अधे खे ॿुधाइण थो वञे। हेॾे 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 वठी थो वञे वॾे भॻो थो वञी। हल बहिराणी न कर अदा। ॾिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं मोटी वञ। ॿाहिराणी तूं थो करी या मां थो कयां, ॾिसी कोन थो माहौल केॾो ख़राबु लॻो पियो आहे। मां अकेलो तोखे न छॾींदुसि। तूं रेड़े कॾहिं खां वठी मुंहिंजो वॾड़ो थियो रे? तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी कोन थो हिकिड़ी? ठीकु आहे हाणे ठीकु आहे,
ॾिसां तूं कीअं थो गाड़ी ते वेहीं। सौट अज़ीम वञई सोट अॼु अज़ीम हथनि मां न वञे, अज़ीम जे हथनि मां वियो पोइ त बस सौट बस, अॻिते न। सोट अॼु अज़ीम हथनि मां न वञई, सोट अॼु अज़ीम हथनि मां न वञई। तूं हेॾां वञी मां हेॾां थो वञा, वञ पकड़। रखा पार के संभाल। बात कर। बधे खणी अरेस हलस हल दादा जुल्म थियो। केड़ो जुल्म थियो? छा वरी छा थियो? तर भा अजीम के जुमन आरा खणी आ। ये थी ही न तो तोखे मुंह झलियो हो न, भा खे अकेलो न छॾ जा। अदा तू थदो थी, तू दिल जाई कर, अल्लाह ते भरोसो रख, अल्लाह भलाई कंदो, परेशान न थी तू, दिल जाई कर। मुझो हाँ भाला फटे तो मां कीअं कयां ॾिस न कहिड़े पासे वञा कीअं कयां। मेरे जी मां सादर मुझे सरकार खड़िया कुत्ते के बताऊं हाज़िर मां सादर हियर जो वञा वञ भली कुत्ते छिते के बधणो जल्दी मोट जिनके दान कुत्तो ना जाओ ओ एक बब्बर शेर दो बब्बर शेर के मां खा जंजी भली सादर जी मां सादर इनको समाज तो के रखनो इनका मां सादर को छुट्टा नहीं सादर जी सोटर हेलो बिस्मिल्लाह। अच्छा साईं ॿी त ख़बरचार कान्हे का, इहा ख़बर पई आहे त साईं रखियो ऐं जुमन जावेदार भा अज़ीम खे खंबे खणी विया।
हा कादन तूं इहो छा पियो चई साईं रखियो हुई जुमन माना अज़ीम खे ॿधी खणी विया हाणे साईं रखियो हुई जुमन हिते न बचंदा ऐं मां हिननि जो बंदोबस्तु जल्दी खां जल्दी करायां थो वॾा तव्हां बि हुकुम कयो हींअर साईं खे ऐं जुमन जी मुंडी पटे ऐं तव्हांजे आदर सां पेश कयूं हा बख़्शल मूंखे पूरी पक आहे त बख़्शल कंहिंखे बख़्श कंदो ई न आहे छो जो हेॾां बख़्शल ऐं होॾां कादन जी कुदरत ज़रूरु थींदो पहिरियां ॾिसूं त जावेद छा थो करे ऐं पोइ तव्हांखे मां हुकुम ॾींदुमि ठीकु आहे वॾा जेको तव्हांजो हुकुम ऐं तव्हांजे हुकुम जो इंतज़ारु असांखे रहंदो तव्हांजा कंध लड़िया पिया आहिनि वाह ॾियो त हाल अहिवाल तव्हांजो भाउ मोटी आयो या न बसि बुढ़ा बसि घणो ॻाल्हायो आहीं असांजे फटनि ते वधीक लूणु न बुर मां वरी तव्हांखे कहिड़ो मच्छी वांगुरु चीरी ऐं मसालो थो विझांव बस हाणे पोड़ा बस न तो वरी गुस्ताखी थी पवंदी अॼु ई असां परेशान लॻा वेठा आहियूं वरी फटनि ते लूण बुरकणायो बस रे बस मादी कुकुर बांग ॾिनी आहे इनखे कुहण खपे बसि हाणे चाचा बसि हितां हलियो वञ असांखे वधीक परेशान न कर असां अॻे ई परेशान लॻा पिया आहियूं हाणे सफ़ा असां जान पंहिंजी मां बेज़ार आहियूं बसि मां तव्हांखे इहो ई चवणु आयो हुउसि त पंहिंजे भाउ जे लाइ खफन वठी छॾियो ऐं हाणे मुंहिंजी अलविदा अथव ऐं मां वञा थो हाणे तव्हां छिता थिया आहियो वरी बि छिता थींदव अञा घणा थींदव ॾिस दादा ॾिस पोड़े जा कम ॾिस असांखे छा चइयो बसि हाणे बसि इन पोड़े जी मिज़मानी ठीकु ठाक कंदासूं रुगो फ़िलहाल भाउ खे आज़ादु करायूं ख़ुदा मूंखां पुछंदो मां तव्हांखे कुझु न ॿुधाईंदुसि सच ॿुधाईंदुसि असांजे दोस्त अली खान खे कंहिं मारियो हो ॿुधायां थो तव्हांखे सॼी कहाणी तव्हां मूंसां वाइदो कयो जेकॾहिं मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां त मूंखे छॾींदो हा इहो त असांजो वाइदो आहे तोखे छॾींदासीं पर जेकॾहिं हिकिड़ो बि कूड़ ज़हर तुंहिंजो थियो त तुंहिंजो हितां लाश वेंदो लाश इहा तव्हांखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे त पोइ ॿुधो पोड़ा जी छाते छितो लॻो वतो हलो बाबा जान छॾियो त हणा हुन का बंदूक चाचा थोरो ॿुधा सही छाते छितो लॻो वतो ख़ैर त आहे छा करण थो वञी पुट अॼु मूंखे दुश्मननि जे लाइ जंग आहे जंग चाचा वरी तुंहिंजा कहिड़ा दुश्मन आहिनि छा तुंहिंजे पुट जो खून ज़ाहिर थी पियो आहे छा मुंहिंजे पुट जा कातुल ज़ाहिर थी विया आहिनि हाणे मां पलांद कंदुमि गाए वॼाए दुनिया ॾिसंदी तुंहिंजे पुट जा कातुल केरु आहिनि थोरो असांखे वाज़े करे ॿुधाईंदे मूंखे तव्हां छॾे ॾियो मां ॼाणा त मुंहिंजो कमु ॼाणे हाणे तव्हां हलण जी कयो चाचा अलाह त कंदो ख़ैर असांजी त हर टाइम तोखे दुआऊं आहिनि जान छॾियो सौट अज़ीम जो छा कजे पुट अज़ीम खां हक़ीक़त पुछी करे पोइ हुनजो कमु कंदासीं तमामु कारे मां सां त मानी ॾेई अचांसि ठीकु आहे मानी खणी वञीसि ठीकु आहे मां ॾेई थो अचांसि सौट ही मानी खणी थो हले अज़ीम वटि असां बि हुनजे पोयां हलूं अज़ीम कान का ज़रूरु
पुट अज़ीम असां वटि ईअं क़ाबू आहे जो हुनजी अंगूर बि चुरी न थी सघे, पोइ हू असांजे मासात खे कुझु कीअं करे सघे थो। तोट जॾहिं कुतो बि शींहं जी रत चुकंदो आहे त हू शींहं ताक़तवर थींदो आहे। सोट मां मञां थो जॾहिं कुतो बि जॾहिं छितो थींदो आहे न, उनखे घटि विझणु मूंखे ईंदो आहे। ठीकु आहे सोट, मूं मञो तोखे घटि विझणु ईंदो आहे, पर हिन ॻाल्हि खे छॾ, मासात अकेलो आहे। हल त हलूं मासात। अच्छा नहीं क्या कमा नहीं पैर मुझे खोलना। हाँ पैर वो खोल। पुलिस अची वई आहे, निकिरण जी कर। मासात छोकिरा छॾीस, छॾ मासात खे, निकिरण जी कर। जुल्म करे तुझे यार के तके मारे अल्लाह कबर यार जाने दा जिगरी मुझा भा तुझो मां आज भला दजे ही कंदुस। अदा तुझो इंशाअल्लाह ताला पला वठदस रत जा घोड़ा रवानी सारदा कौन चरी दसान कदम कौन चरियान यार दोस्त वजा दा भा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बख्शला जी आयो फिर खां। बड़ा मां ॿुधो आहे त अदीम मारिजी चुको आहे। इहा ख़बर मूंखे पइजी चुकी आहे। सूबेदार साबू मूंखे इतला करे चुको आहे। छा वॾा तव्हांखे सूबेदार फोन कयो हो छा अदीम मारिजी वियो? वॾा तूं हुकुम कर ऐं ॾिस कादन जो कमाल कीअं थो धमाल वॼाए। बख्शल कादन हाणे सिर्फ़ साईं जावेद जो इंतज़ार आहे। ॾिसूं त कहिड़ा तो खारा मारे। अॼु मूं कसम खणी छॾियो पंहिंजे भाउ जो पलांत ॻाए वॼाए कंदुसि। मासात तो ये कसम खावा असां तां गॾु आहियूं। हल त हलूं अॼु पलांत कंदासीं गाए वॼाए। हा मासात असां तां सां गॾु आहियूं। तूं रुकी हुकुम कर, असां निकिरण लाइ हींअर ई तयार आहियूं। हल त हलूं। तव्हां सभिनीनि में मां इहो ई जज़्बो ॾिसण पियो चाहियुसि। ठीकु आहे पोइ हल त हलूं, असां हाज़िर आहियूं हींअर ई। ठीक आहे मासात अच त दापो हलूं। ठीकु आहे पोइ अचो, जेको थियो मां वेठो आहियां, अचो। मसला गुपारा ते जेको टाइम हलायो सो इहो जहानक ते देखणा हलाई करे बस छा कजे अलाह जी रज़ा ते राज़ी रहणो आहे। बस अदा ॾुख त आहे पर ज़ालिमनि जे विच में आहियूं। ठीकु आहे दा हाणे तोखे इजाज़त आहे।
वालेकुम सलाम। जावेद रहियो? रेशमा वेहण न आयो आहियां। मुंहिंजो भाउ मारिजी चुको आहे। मुंहिंजूं अखियूं रत थियूं रुअनि। मां छा कयां अञा कंहिंजे लाइ सोचां? मुंहिंजूं अखियूं रत थियूं रुअनि। मां छा कयां अञा कहिड़ो पासो वठी वञां? हिन महिल ताईं जावेद तव्हां परेशान न थियो। जेकॾहिं तव्हांजो भाउ मारिजी चुको आहे तव्हांजे भाउ जो प्लान थींदो। छो जो प्लान पुराणा नाहिन थींदा। तुंहिंजे भाउ जो प्लान जल्द खां जल्द कंदासीं। तूं उन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी वञ जीअं असांजे मथां चए। तुंहिंजे भाउ जो प्लान ॻाए बजाए दुल धमाकनि सां कंदासीं। इन ॻाल्हि खां तूं बेफ़िक्र थी वञ। मां न मुड़दुसि हींअर जो हींअर भाउ पंहिंजे जो प्लान कंदुसि वॾे रामा। जावेद खान जेकॾहिं तोखे एतिरी जल्दी आहे ऐं न मुड़ंदे त तूं वञ पंहिंजे भाउ जो प्लान कराए। जुमन ऐं साईं खे जूं मुंडियूं वधी करे मुंहिंजे टेबल ते अची रख। तो भाउ जो प्लान करणो आहे तो बि मुंडियूं उठा तोखे सिर सजाणे थो ॾियां। हाणे त वॾियूं ड्राणियूं वियो आहे। हाणे ॾिसूं छा थो हमरा करे। कादन जॾहिं गिदड़ छितो थी पवंदो आहे पोइ शींहं सां बिगड़ी पवंदो आहे। ऐं जावेद जेको कुझु चई वियो आहे ज़रूरु कुझु कंदो। ॾिसूं बाबा छा थो करे। ठीकु आहे कादन तव्हांखे इहा ख़ुशख़बरी जावेद ज़रूरु आणे ॾींदो इंशाअल्लाह। के पाड़ियो तव्हांजी पंहिंजे माल जी कयो। हिता लगा पे नला खैर करे। हिता लगा होता है नला खैर करे यार। घोड़े नहीं पान हट ढाला। नवी दे जो अंजा पुट पर पान का सवाल। मरी भी
अदा वो मुंहिंजा जिगरी भाउ छा थी वियो अदा छा थी वियो ज़ुल्म थी वियो अदा छा थी वियो अदा ॻाल्हाए सही थोरो भाई ॻाल्हाए सही छा थी वियो ज़ुल्म थी वियो अदा ज़ुल्म थी वियो ज़ुल्म थी वियो अदा मुझो पलांद छॾ अदे अज़ी अदा ज़ुल्म थी वियो यार ज़ुल्म थी वियो ओ मुझा जानी बा तुझो बदला वचन तो जाने बा जावेद तू न मुड़ी तो तकड़ करे नेठ पंहिंजो ॿियो भाउ बि माराए छॾियो जावेद तकड़ मां कमु न आहे वठिबो कमु जेको कुझु कबो आहे सोचे सम्झे कबो आहे ऐं तोखां साईं रखियो ऐं जुमन वारा कॾहिं बि न मरंदा बाबा बस ठीक मुझा ब भाई शीं मरजी चुका है जुम्मन साईं रखिजे था हाणे जाइए उंदा जाऊं जावेद मां तोखे पहिरियां बि छॾियो हुयो तकड़ न कर तकड़ो माण्हू हमेशह नाकाम थींदो आहे तव्हां हाणे ॿुधायो तव्हांखे छा खपे माण्हू खपनि हथियार खपनि या तव्हांखे पैसो असांखे त जेको मां तोखे सिर्फ़ु इतला करायो आहे साईं रखी जुम्मन खे ॾिसी रंद जा हू मुदा जा मां हूंदुसि जे मां मरी वञा तोखे मुंहिंजो इहो इतला आहे त मुंहिंजो पलाट कराए राज भागवरो ठोयो मां बनाया जावेद तूं छो मरंदे तोखे मां पंहिंजा हमरा ॾियां थो साईं रखियो हुई जुमन जूं मुंडियूं वठियो अच ऐं हिते टेबल ते पेश कर हाणे जा ॾींहं ॻंढी चुका रस्ता जा मुंहिंजे मथां अहसान मां पहिरियां राज भागवरनि खे ॾिसां पोइ बि तव्हां परे न आहियो तव्हांजा लख अहसान छोटा असां वटि बारूद बि घटि आहे मां चवां पियो पहिरियां असां बारूद जो मसइलो हल कयूं पोइ अॻिते असां वधण जी कोशिशि कयूं बारूद घणो आहे तो वटि जो थेलो भरियल आहे अल्लाह मालिक आहे पहिरीं ॻाल्हि त दुश्मन असांजे कॾहिं बि वेझो न ईंदो ऐं असां ख़ैर सलाह सां हली ॻोठ पहुचंदासीं ठीकु आहे सोट जे असां वटि बारूद गंज आहे त को मसइलो न आहे पोइ जे दुश्मन आया लाइ ॾींदासूंसि को मसइलो न आहे जेको थियो ॾिठो वेंदो न त पोइ हलिया था हलूं पंहिंजे मुल्क ठीकु आहे सोट ठीकु आहे हीअं ई न पोइ बाक़ी घर पहुची वेंदासीं हिन ॻाल्हि खां तूं घबरायो सोट असांखे पंहिंजे ॻोठ पहुचणो आहे अगरि असां पंहिंजे ॻोठ पहुची वियासीं न शींहं बणिजी वेंदासीं शींहं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जावेद भाउ कहिड़ा हाल अथई कीअं वॾा पेर कयो असांजे अङण ते ए बाबा वे वक़्तु अहिड़ो आयो जेको मां पाण तां ॾे हली आयो ॿियो त खेरो ॻोठ हमरा ख़ुशि आहे छा वरी छा भाइर मुंहिंजा मरी चुका आहिनि जावेद ही तूं छा पियो चईं तुंहिंजा ॿाहिरि मरी चुका आहिनि असांखे इतला बि न करे सघियो ही तूं हाणे मूं प्लान जो सोचियो आहे इहे दुश्मन तुंहिंजा केरु आहिनि मूंखे ॿुधा त मां हुननि खे तबाह ऐं बर्बाद कयां हा
मुंहिंजो साईं रखियो ऐं जुमन इहे दुश्मन माण्हुनि खे मारण थो चाहियां। हा हाणे हुकुम कर, तोखे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे? सिर्फ़ु मूंखे तुंहिंजो साथ, तुंहिंजा हरमा, तुंहिंजा हथियार खपनि मूंखे। ये तुंहिंजा दुश्मन न रहंदा। शामिर मदद ऐं तौफ़ीक, निकिरी अचो ॿाहिरि, जल्दी अचो। हुकुम कर बाबा। मदद पुट, जावेद भाउ आयो आहे, इन सां भरपूर साथ असांखे ॾियणो आहे। छा मसलो आहे भाउ जावेद सां? मसलो घणो कुझु आहे, तव्हां हथियार खणो ऐं निकिरण जी कयो। हाज़िर बाबा, हींअर ई हथियार खणूं था, असांखे जहिड़े जो शौक़ु ॾिस जावेद, ॾिस मुंहिंजा पुट बाहि में गिड़ण लाइ तयारु थई। बेशक बेशक, इन ॻाल्हि में पका तॾहिं ताणे मां लड़ी आयो आहियां। उमेद ई मूंखे पूरी पक भरोसो, तॾहिं तव्हांजे दर ते मां लड़ी आयो आहियां। ॾिसो मुंहिंजे छा था, हींअर ई हथियार खणी अचो, वञो भाउ जावेद जी मदद में। अचो। अकबर अली, मां छा थो ॾिसां? अॼु वरी हथियार हथनि में आहिनि। छा का पुराणी दुश्मनी वरी उथली पई आहे छा? न दा, अहिड़ी का ॿी ॻाल्हि न आहे। अभा जावेद जी मदद में हमराह मोकिलियां थो। अदा, ही मुंहिंजा पुट बाक़ी कॾहिं तोखे कम ईंदा? मां बि हाज़ुर आहियां, मुंहिंजो औलाद बि हाज़ुर आहे। अधे जावेद जे लाइ खून जूं नदियूं वहाए छॾींदासीं। हा प्यास, तुंहिंजा लख एहसान मूं ते, लख किरोड़ इहे तव्हांजा थोरा मां सभु लाहींदुसि। तव्हां मुंहिंजी हेॾी सारी मदद कई आहे, तव्हांजा लख करम किरोड़ मूं ते। असां एतिरो ज़ुल्म थियल आहे, एतिरो ज़ुल्म थियल आहे जो मां चई नथो सघां। पर तव्हां भैरनि जा मूं ते एहसान आहिनि वॾा। जावेद, जे तोसां ज़ुल्म थियो आहे त इन ज़ुल्म जे बदिले जे लाइ असां खून जूं नदियूं वहाए छॾींदासीं। असांजो बचो बचो हरदम तोसां गॾु आहे। हथियार त छा, मिल्कियतूं, माल, हर शइ घोरींदासीं तुंहिंजे मथां जे तोसां ज़ुल्म थियल आहे। तव्हां मुंहिंजी ज़ात बि आहियो, माइट बि आहियो, अज़ीज़ बि आहियो, तव्हां ॾे न अचां ॿियो कंहिं ॾे अचां? जे आयो आहीं त तोसां मदद त थिए थी, ॿियो हुकुम कर। इहे तव्हांजा मुंहिंजे मथां एहसान, लख एहसान कुर्ब, हुननि खे मां ॿुधाईंदुसि त कीअं थींदी आहे दुश्मनी, कीअं मुंहिंजा भाइर मारबा आहिनि। असांखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, आख़िर मसलो कहिड़ी ॻाल्हि तां कयो आहे? असां सभु तोसां हाज़िर आहियूं, पर तुंहिंजा भाइर कीअं मुआ? इहा ॻाल्हि असांखे अॼु जो अॼु ॿुधाए, पोइ हर माह असांजा तोसां ज़रूरु हलंदा। आली खान साईं रखियो जुमन, मुंहिंजी मेंह कढाई हूं। आली खान खे मूं माराए छॾियो, जे तव्हां असुल सां जी दुश्मनी थी आहे, जे तव्हां मुंहिंजा मुड़ुस मुआ आहिनि, मुंहिंजे भाइरनि जा कातिल आहिनि। अॼु बि मां उन्हनि भाइरनि जो पलांद करणु चाहियां थो। जे तव्हां मूंसां साथ ॾियो आहे त मूंसां हलो गॾिजी, मां अॼु भाइरनि जो पलांद कंदुसि ॻाए वॼाए। ठीकु, तूं असांजो अज़ीज़ आहीं, असां तोसां गॾिजी हलण लाइ तयारु आहियूं। असांजो बचो बचो तोतां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहे। अॼु जो अॼु हलंदासीं ऐं सभिनी खे मारींदासीं, हिकु बि हुननि जो बचो न छॾींदासीं। ठीकु आहे, मां हलां थो। हाणे जाॾे पेर ताॾे खेर, हलिया वञो।
अस्सलाम वालेकुम वॾा। वालेकुम अस्सलाम। वॾा तुंहिंजी कावड़ जाइज़ नाहे। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, मां तुंहिंजे पुट जो कातल न आहियां। तुंहिंजे पुट जा जेके कातल आहिनि उन्हनि खे तूं सुञाण। ॾिस अखियूं फाड़े तुंहिंजा पुट जा कातल केरु आहिनि, केरु? तुंहिंजी उताक में मुंहिंजो पुटु रहियल आहे, तोखे ई ख़बर हूंदी त केरु आहे कातुल या केरु न आहे। जेकर तूं मुंहिंजे पुट जो कातुल न आहीं त मूंखे को सबूत ॾे, मां तो ते कीअं इतबार कयां। तूं ई मुंहिंजे पुट जो कातुल आहे, ॿियो केरु थी थो सघे, तूं ई आहीं। न वॾा न, मां तुंहिंजे पुट जो कातल न आहियां। तुंहिंजे पुट जो कातल रैस आहे, रैस। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो सौट बि मारिजी चुको आहे ऐं मूं जावेद वारनि खे ख़तमु करे छॾियो। हाणे मूंखे तुंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे। तूं मूंखे सहारो ॾे। हाणे इन रैस जो ख़ात्मो सिर्फ़ु अकेलो हिकिड़ो ई रैस बचियो आहे। तूं हाणे छा थो चए? इहो थो चवां त मुंहिंजो त तो में आहे न, जेकर रैस ॾे तो पक ॾियार त रैस काॾे वेंदो। बस हाणे तूं परेशान न थी, मां तोसां गॾु आहियां, गॾु आहियां। तुंहिंजो सौट मारिजी चुको आहे त मूंखे बि हिन जो ॾुख आहे। जावेद वारनि जो ख़ात्मो थी चुको आहे, रैस सां असांजी जंग आहे, जंग आहे। ठीकु आहे चाचा, इहे तुंहिंजा मुंहिंजे मथां एहसान। मां सिर्फ़ु मटा मटाए सोचां, पोइ हली रैस जंग था कयूं, जंग था कयूं। चाचा मां चवां थो त कयूं मई नज़ीर खे छॾ, महफ़ल ते कोन था हलूं। पुट हे तुंहिंजी दोस्तनि सां आख़िरी मुलाक़ात आहे, वरी तूं हेॾे ॿीहर न ईंदे। मां दोस्तनि खे कोन छॾींदुसि। पुट मां पंहिंजे पुट जे करे तोखे ॻोठु छॾे थो अचां, तोखे ॻोठु छॾे वरी मां मोटी ईंदुसि। चाचा ठीकु आहे, जेकॾहिं नथो मुड़ी न पोइ हल, 5 मिंट वेही महफ़ल ॿुधी पोइ हलिया था हलो। पर वेहण जी घणी कोशिशि न कजां, निकिरण जी कजां, न त वरी इन महफ़ल में अची रैस वॾी किन कंदो। पोइ ठीकु आहे, हलो पोइ हल। भोतार साईं काथे आहे? बदन ॿियो त ख़ैर आहे, बाबा साईं आराम में आहे। वञ भोतार साईं खे जल्दी वठी आ। बदन ख़ैर त आहे? ख़ैर आहे, तूं वञ तकड़ में वठी अचीस।
कदन ॿियो त ख़ैर आहे राति जो 2 बजे अची टाकोड़ो कयो अथई कहिड़ी क़यामत थी अचे। बाबा साईं ख़ैर त न आहे न, अखियुनि सां ॾिसियो ऐं कननि सां ॿुधियो थो अचां। अॼु साईं रखियो ही ॻोठ छॾियो थो वञे ऐं नज़रूं सां गॾियो थो वञे। कदन तूं इहो छा थो चईं? होश में त आहीं या होश में न आहीं? बाबा साईं मां होश में आहियां। नज़ीर ऐं कयूम जी महफ़िल में वञनि पिया ऐं चवनि पिया त उहा महफ़िल ॿुधी पोइ हितां निकिरंदासीं। जेकॾहिं तूं इहो ॿुधियो थो अचीं त पोइ इहो कमीणो ऐं कुतो बेकार आदमी असांजी इज़तनि जो कातिल आहे। अॼु इहो असांजे ॻोठ मां ज़िंदह न वञे। असां रेडी आहियूं, तव्हां निकिरण जी कयो, असां तव्हांजे पोयां आहियूं। कादन जेकॾहिं साईं रखियो महफ़िल में आयो आहे त अॼु मौत हिन जो मुक़दर बणिजी आयो आहे ऐं कयूम ऐं नज़ीर जी महफ़िल में हली अॼु हिनखे मौत जी निंड सुम्हारींदसि। ने बि घणनि जा घर वीरान कया आहिनि। अॼु हिनखे मौत जी निंड सुम्हारणी आहे। तव्हां रुगो जल्दी तयारी कयो। अॼु ही ॻोठ साईं रखियो कोन छॾींदो, जे छॾींदो त हुनजो लाश हितां वेंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ जल्दी निकिरण जी कयो त काथे साईं रखियो खिसकी न वञे। असां तयार आहियूं बाबा साईं। वञ जेको पको पोड़ो हुजे सभु वठी आ, ॾियूं था अॼु साईं रखे खे टांडा। वञ। बस साईं रखा बस, असांजे हूंदे तूं हितां ॻोठ छॾे वेंदे। बस कल मां चवां थो मुंहिंजी वाट छॾ न त मुख़्त में वेंदे घोटिजी। साईं रखिया तो सॼो जावेद वारनि जो घर उजाड़े छॾियो आहे, तुंहिंजी इहा भुल आहे। हितां तूं वापसि कीदो वञी सघीं? पुट ओ बचड़ा तूं असांजी हर भरू वाट थो जली मुफ़्त में मारिजी वेंदे। तुंहिंजी ख़बर आहे चाचा नज़र ख़बर आहे तूं ॻोठ वारनि जो मारू थी हिन ना गॾु न थी आहे। जेकॾहिं पेर फटिजे त उनजी दवा कराइजे, जे न त वो नासूर बणिजी वेंदो आहे। तूं मुंहिंजे लाइ नासूर न बणीज, मुंहिंजी जान छॾ त वञा। जे नासूर बणिजी वेंदे त पोइ मरंदे। जंहिंजे थल ते वेह पियो आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॻाई पियूं आहिनि। छो जे करे मां रहिसो ख़ासि माण्हू आहियां, रहिसो ख़ासि माण्हू। तूं वारो वॾेरो मूंखे ॾिठल आहे। चाचा नज़र तोखे त पोइ ॾिसंदासीं, पहिरियां हिन कुते जो लाश मोकिलींदासीं, पोइ बि हिन जे ॻोठ वारनि ख़बर पए त अॻिते बरोच न बरोच। तूं बि मूंखे कुझु कोन करे सघीं थो, तो वारो वॾेरो बि मूंखे छा कंदो? जेको मुंहिंजो धण ॿधणो थो त ॿधी वञो। ख़ुदा जा बंदा मुड़ी वञ, छो तो राकास जे पोयां अची घोटिजी वेंदे घोटिजी। साईं रखिया अॻिते हिकिड़ो कदम बि न वधाइजां। ॻाल्हा ख़्याल सां, अञा तुंहिंजो ख़्यालु कयां थो। तो मुंहिंजो को बि ॾोह नाहे कयो। मूं जिन जो ॾोह कयो आहे उहो अची मूंसां ॻाल्हाए। जेकॾहिं मुंहिंजो ॾोह करी हा तॾो को गुम करे छॾियईं हा। अञा तूं ज़िंदा आहीं। जे मुंहिंजो ॾोह करी हा त घणे ॾींहं तोखे आसमान ते पहुचाए छॾियां हा। हिते हींअर तूं मूंसां इहा कुते वारी ॼाणी नहणी आहे। साईं रखिया अॻिते वधण जी कोशिशि न कजां, ईअं न थिए त मां पाण जो होश विञाए वेही रहां। मां चवां थो मुड़ी वञ, मुड़ी वञ। साईं रखिया छो तो मौत खे दावत बि थो ॾीं? शींहं जो रुख कोन चढ़ियो आहीं, हाणे तोखे ख़बर पइजी वेंदी त तूं शींहं जो रुख चढ़ियो आहीं। तूं रोकींदुमि, तूं मूंखे रोकींदुमि। रोक न, अच न रोक। हा मां रोकींदुसि तोखे, मां रोकींदुसि। जेसीं ताईं मुंहिंजी सीसी में साह हूंदो ओसीं ताईं तोखे मां रोकींदो रहंदुसि। छॾ, मां चाहीं त छॾ, छॾ न। पुट ॾिसी त छा थो, टंग वारी गोली हणी त पियो तड़पे। पुट ही न छॾींदी, मारींसि। तूं मूंखे छॾींदे कोन? मां चवां थो हथ कढ। न तोखे मां कोन छॾींदुसि, कॾहिं कोन छॾींदुसि तोखे मां। मूंखे तूं हितां मारे पोइ वञी सघींदो, बाक़ी ईअं कोन छॾींदुसि तोखे मां। इहा तुंहिंजी भुल आहे। ॾिसी त छा थो पुट, हणी त गोली, जान छॾा निकिरण जी कर। पर कलमो
थी रब जी राह में रवानो। हलो चाचा। हाणे निकिरण जी करे वॾेरा पोयां पहुची वई। अच्छा चाचा हलो। बाबा साईं असां ॻोठ तरफ़ वियासीं पर ॻोठ में असांखे केर बि नज़र न आयो। ॻोठारनि असांखे जवाबु ॾेई छॾियो पर असां तव्हां लाइ हाज़िर आहियूं। ठीकु आहे, इन साईं रखे जे लाइ असां ई काफ़ी आहियूं। जेकॾहिं ॻोठ वारनि जवाबु ॾिनो त वञी दौड़ पाइनि। अचो हाणे तव्हां निकिरण जी कयूं। ठीकु आहे, हलो त साईं रखे खे टांडा ॾियूं। अचो पोइ। तव्हां मुंहिंजो रस्तो रोकींदो? तव्हांजी एतिरी मजाल थी वई आहे तव्हां मुंहिंजो रस्तो रोकींदो? हा मां तव्हांजो रस्तो रोकींदुसि मां। तव्हां वॾियूं ॻोठ में महफ़िलूं था करायो। तव्हां नज़रू ऐं साइरे खे पंहिंजी महफ़िल में घुराए ऐं असांजे फटनि जे मथां लूणु बरकियो आहे। तव्हां सुठो न आहे कयो। नज़रू वारा बि मरंदा ऐं उन्हनि सां गॾु तव्हां बि मरंदो। तव्हांजी इहा कहिड़ी मजाल आहे जो तव्हां असांजा दुश्मन। छो जो सह रखियो मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे मारे तूं पोइ अॻिते वधी सघी थो। तव्हां बि मरंदो, नज़रू वारा बि मरंदा। ओए मार न, मुंहिंजे साम्हूं बीठो आहे, हला गोली। जेकॾहिं तोखे मरण जो एॾो शौक़ु आहे त पोइ मरण जे लाइ तयार थी वञ। हर कलमो नवी गत पोते थी। जेकॾहिं तव्हां निकिरी विया आहिनि त पोइ घणो परे न विया हूंदा ऐं इहे बि असांजे हितां ज़रूरु मरंदा। अचो हाणे तव्हां निकिरण जी कयूं। ठीकु आहे वॾा, निकिरण जी कयो। हिते ई होस पास में हूंदा। अचो पोइ। रखिया नवींदे बीरत तुंहिंजा अॼु ॾींहं गणिजी चुका आहिनि। तूं अॼु कुते जी मौत मरंदे असांजे हितां। बचियो सारो सब मजेदार हाणे सारो जो इतना बची निकलो सही रखो। अॼु तुंहिंजो मौत मुक़दर बणिजी आयो आहे ऐं तुंहिंजो हिसाब नथो बचाए सघे ऐं असां हीअ तरफ़ खां दुआऊं घुरायो पिए तूं असांजे चंपे में साईं रखिया
मौत तुंहिंजो अॼु मुक़दर बणिजी आयो आहे। तो घणनि जा जुगा धण कया तुंहिंजो ज़िंदगी जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। मरण जे लाइ तयारु थी वञ। मार भाई हमारे ही से ठीक है। साईं रखिया आज सब ने जे कार खातो के न बचाइजो छो त माया सूबेदार सबन सब कदो या मारिल के काबू टके पैसे ते उहे ॾींहं न आहिनि विसरिया साईं रखिया। अॼु जेको असां बची आहे न असांजी मानी ॼण त कुतनि ते आहे कुतनि ते। गोलियों खपी नहीं। साईं रखिया तूं घणनि जा घर तबाह कया आहिनि। अॼु तूं मरण जे लाइ तयारु थी हर कलमो। रात चवे थी सुम्ही रहो चवण असां मञूं कोन। सिज सुबुह जो सॾे थो ॿोड़ा असीं ॿुधूं कोन। ॼाणूं था सभु आहे ग़लति पर आदत इहा छॾियूं कोन। कीअं सुधारो थिए असांजो फितरत पोयां लॻूं कोन। रिश्ता रत जा विसरी विया का ख़बर चार वठूं कोन। दिलि में रखूं था धारिन खे ऐं पंहिंजनि खे पुछूं कोन। अखि हूंदी आहे दौलत ते मोहबत इज़त ॾिसूं कोन। अदब सचाई कहिड़े कम जी इहे ॻाल्हियूं लेखूं कोन। यारनि सां सॼो वक़्तु गुज़ारियूं अमड़ चवे वेहूं कोन। संगत सां सॼी राति खिलूं साम्हूं पीजे मुरकूं कोन। वॾो कयो जिन पाले सांढे तिन सां असीं ठहूं कोन। बर्दाश्त कया जिन ॾोह असांजा दड़का तिन जा सहूं कोन। खोले ॾिसूं था हर हिकु माण्हू पाण खे कॾहिं पढ़ूं कोन। ख़ामियूं चूंडे ॻोल्हूं था ख़ूबियूं कंहिंजूं ॾिसूं कोन। सभु कुझु हूंदे पोइ बि असां नाशुक्री कंदे थकूं कोन। ही आहे पर हू बि हुजे हा शुक्र ख़ुदा जो करूं कोन। आहे मौत हक़ीक़त मञूं था पर सच इन ते सोचूं कोन। ही दुनिया आहे धोखो पर इन धोखे मां